बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। हिकिड़े ॿिए वीडियो सां गॾु हाज़िर आहियां। मुंहिंजो नालो आहे साजिद सुमरो। अॼु मां ॻाल्हाईंदुमि सीक्रेट ऑफ सक्सेस जे बारे में। द सीक्रेट ऑफ सक्सेस जे बारे में ॻाल्हाइण खां पहिरियां आउं एग्ज़ाम्पल ॾींदुमि त ज़िंदगी अप्स एंड डाउन जो नालो आहे ऐं उन में हिकिड़ो ॾींहुं तव्हांजी फेवर में हूंदो त हिकिड़ो ॾींहुं तव्हांजे ख़िलाफ़ु हूंदो। मौला अली फरमाए थो त हिकिड़ो ॾींहुं तव्हांजी फेवर में हूंदो ऐं ॿियो ॾींहुं तव्हांजे ख़िलाफ़ु हूंदो। जेको ॾींहुं फेवर में हूंदो त उन ॾींहुं गुरूर नाहे करिणो ऐं जेको ॾींहुं ख़िलाफ़ु हुजे उन ॾींहुं सब्र नाहे छॾिणो। सो अॼु कुझु सिखंदासीं उन जे बारे में। फॉर एग्ज़ाम्पल असां का कंप्यूटर ते गेम खेॾंदा आहियूं या जेको आहे जीअं मुंहिंजे चाइल्डहुड में असां सेगा जूं गेम्स खेॾियूं कुझु। पोइ उन में जॾहिं गेम खेॾंदा हुआसीं ऐं असां अॻिते वेंदा हुआसीं त का न का बला अॻियां हूंदी ऐं उन बला खे जेको आहे असां फेस कंदा हुआसीं ऐं उन सां फाइट करे असां नेक्स्ट लेवल में वेंदा हुआसीं। त ज़िंदगी जो बि केस बि उन गेम वांगुरु आहे ऐं हिन में काफ़ी सारियूं बलाऊं असांखे नज़र ईंदियूं अॻियां। ऐं जीअं असां हुन गेम में भॼूं नथा ऐं असां हुन सां फाइट करे ऐं हुन सां नेक्स्ट लेवल ते था वञूं त ज़िंदगी में बि ईअं भॼणो न आहे, हुननि खे फेस करिणो आहे। त फेस कंदो त नेक्स्ट लेवल ते वेंदो, जे हुननि खां भॼंदो त उते ई बीठा हूंदो। सो फेस कयो ऐं नेक्स्ट लेवल ते वञो। हिकिड़ो जेको आहे फार्मूलो आहे जेको मां तव्हां सां ज़रूरु शेयर कंदुमि, जंहिंखे सॼो वेंदो आहे 3 Ds ऑफ सक्सेस। 3 Ds ऑफ सक्सेस में पहिरियों अचे थो ड्राइव, सेकंड अचे थो डायरेक्शन, थर्ड अचे थो डिसिप्लिन। सो ड्राइव क्रिएट्स लॉट ऑफ एनर्जी। सभु यंग हूंदो जेके मूंखे ॿुधो पिया था, नौजवान हूंदो। ऐं ड्राइव एक्चुअली तव्हांजे अंदरि हिकिड़ी एनर्जी हूंदी आहे, उन खे असां ड्राइव सॾींदा आहियूं। सो फर्स्ट डी आहे ड्राइव ऐं सेकंड डी आहे डायरेक्शन। ड्राइव विदाउट डायरेक्शन आई थिंक द इशू कंदी क्रिएट त असांखे वञिणो आहे काॾे, ड्राइव करणी आहे ऐं डायरेक्शन कान्हे का त उहा ड्राइव बि यूज़लेस हूंदी, कंहिं कम जी न हूंदी। सो डायरेक्शन वठणी आहे, कहिड़े पासे ज़िंदगीअ में वञिणो आहे, असांखे पर्पस ॻोल्हण में कुझु माण्हू हेल्प कंदा आहिनि। आमतौर ते असां डायरेक्शन वठंदा आहियूं जेको आहे पंहिंजे जेका ग्रुप फ्रेंड जो ग्रुप हूंदो आहे उन्हनि में असां डिस्कस कंदा आहियूं ऐं उन्हनि खां असां सजेशन वठंदा आहियूं। सजेशन असां उन्हनि माण्हुनि खां वठंदा आहियूं जिन माण्हुनि कुझु कयो ई कोन्हे ज़िंदगी में, कयो ई न आहे त उहे असांखे कहिड़ी सजेशन ॾींदा। ऐं मोस्ट ऑफ द जेके फ्रेंड्स हूंदा आहिनि उहे ज़रूरी न आहे त उहे तव्हांखे का सही सजेशन ॾियनि, पॉज़िटिव सजेशन ॾियनि। मे बी छो जो अॼुकल्ह जा दोस्त अहिड़ा हूंदा आहिनि जेके हिकिड़ी अंदरि में हिकिड़ी जेलेसी रखंदा आहिनि ऐं मे बी उहा सलाह जेका या उहा सजेशन जेका तव्हांखे उनजी तरफ़ां मिले उहा बज़ाहिर लॻंदी सही हुजे, बट एक्चुअली हुनजो हिकिड़ो ॿियो मक़सदु। मेंटोर्स ठाहियो। मां हिते हिकिड़ी तव्हां सां ॻाल्हि एग्ज़ाम्पल शेयर कंदुमि त हिकिड़ा 3 अंधा हुया ऐं उन्हनि 3 अंधनि खे जेको आहे चिड़ियाघर घुमण जो शौक़ु जाॻियो ऐं कहिड़े न कहिड़े तरीक़े सां हू चिड़ियाघर विया ऐं हुननि जेको आहे उते हाथी जेको आहे हुननि फील कयो ऐं उहो फील कीअं कयो मां ॿुधायां थो। त हाणे हिकिड़े हाथी जे पुछ खे पकड़ियो ऐं हिकिड़े अंधे जेको आहे हाथी जे टमी खे यानी पेट खे पकड़ियो ऐं ॿिए जेको आहे हाथी जी जेका लेग हुई उन खे पकड़ियो ऐं इन्हनि खे छुई करे फील करे ऐं जेको आहे हिननि इहो लॻो त असां चिड़ियाघर में हाथी ॾिठो आहे ऐं हाणे असां वापसि वञनि। जॾहिं हू वापसि वञनि पिया त हिकिड़े कंहिं पुछियो हुननि खां त तव्हां 3 काॾे निकिता आहियो ऐं काॾे पिया घुमो, त हुननि चयो त असां अॼु हाथी ॾिसी आया आहियूं। त हू हैरान थी वियो त अंधा हाथी कीअं ॾिसी आया। त छा हाथी ॾिसी आयो त भला कीअं हुयो। हिकिड़े जंहिं पुछ पकड़ियो हुयो उन चयो त हिकिड़ो जेको आहे नरम का जेको आहे पाइप वांगुरु का शइ हुई ऐं मां उनखे उहो हाथी ईअं हूंदो आहे। ऐं जंहिं टमी पकड़ी हुई, पेट पकड़ियो हुयो त उन चयो त हिकिड़ी का नरम भित हुई, भित वांगुरु का शइ हुई, उहो आहे हाथी। ऐं कंहिं वरी जंहिं टंग पकड़ी हुई चई हिकिड़ी का नरम जेका आहे पिलर हुयो, ठुल हुयो, मां उहो हाथी। सो कंहिं अहिड़े माण्हूअ खां सलाह वठणु जंहिं कुझु कयो ई न हुजे, इन्हनि अंधनि जे हाथी ॾिसण वांगुरु ई आहे। सो सलाह उन्हनि खां वठो जंहिं कयो हुजे, एडवाइज़ उन्हनि माण्हुनि खां वठो जिन ऑलरेडी सक्सेस हासिलु कई हुजे ज़िंदगी में। सो इनजो मतिलबु आहे मेंटोर रखणु ज़िंदगी में तमामु लाज़मी हूंदो आहे। थर्ड डी आहे डिसिप्लिन। ड्राइव, डायरेक्शन एंड डिसिप्लिन। जेकॾहिं तव्हां ड्राइव कयो था ऐं डायरेक्शन बि आहे, विदाउट डिसिप्लिन ड्राइव था कयो, सो सक्सेस जेको आहे इम्पॉसिबल आहे। फॉर एग्ज़ाम्पल सक्सेस हासिलु करिणो आहे बट हार्ड वर्क नथी पुॼे।
सक्सेस हासिलु करिणो आहे, माण्हुनि जा महिर नथा असां सही सघूं। सक्सेस हासिलु करिणो आहे, असां पंक्चुअल न आहियूं। सो पंक्चुअल ऐं इहे शयूं हासिलु करणियूं आहिनि त डिसिप्लिन तव्हांखे पंहिंजी ज़िंदगी अंदरि अपनाइणो पवंदो। ऐं जेको आहे विदाउट डिसिप्लिन हू जेके 2 Ds आहिनि, हिकिड़ी ड्राइव ऐं डायरेक्शन, उहे कंहिं कम जूं न थींदियूं। डिसिप्लिन जो वॾो हिकिड़ो अहम किरदारु आहे तव्हांजी ज़िंदगी में। सो डिसिप्लिन अपनायो ऐं सक्सेस जेको आहे तव्हां वटि ईंदो। हीअ जेके 3 Ds आहिनि, जे इन्हनि मां का बि डी खुटल हुई कंहिंजी ऐं सक्सेस हासिलु करणु जेको आहे ॾाढो ॾुखियो आहे इन्हनि खां सवाइ। इन केस जेकॾहिं कंहिं माण्हू में इहे शइ 3 Ds मां का हिकिड़ी बि डी कान्हे का ऐं उहो सक्सेस पोइ बि हासिलु करे थो वञे, बट उहो सक्सेस लॉन्ग लास्टिंग न हूंदो आहे। उहे पंहिंजे टैलेंट ते खेॾंदा आहिनि ऐं उहो टैलेंट कंहिं अरसे जे लाइ हूंदो आहे। अहिड़ा खोड़ सिंगर आया ऐं विया, अहिड़ा खोड़ जेके आहिनि एक्टर आया ऐं विया, अहिड़ा खोड़ माण्हू जेके जल्दी में कंहिं लेवल ते पुॻा ऐं वरी तेज़ी सां हेठि किरिया। सो उहे टैलेंट ते खेॾंदा आहिनि ऐं टैलेंट जी एॾी उमिरि न हूंदी आहे। सो जेकॾहिं हीअ तव्हां 3 Ds अपनाईंदो ज़िंदगी में त इनशाला तव्हांजी ज़िंदगीअ में सक्सेस ईंदो। थैंक यू वेरी मच। फीडबैक ज़रूरु शेयर कंदा। अल्लाह हाफ़िज़।